सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंधी खोजी खे ऐं बेल जे बटन खे ज़रूर प्रेस कयो। मोहतरम अज़ीज़ दोस्तो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, क़यामत जूं निशानियूं तस्बीह जे दाणनि जियां आहिनि। जॾहिं तस्बीह टुटंदी आहे त उन जा दाणा पखेड़जी वेंदा आहिनि। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़यामत जूं खोड़ सारियूं निशानियूं बयान कयूं आहिनि। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जॾहिं क़यामत वेझी थींदी, इस्लाम ते अमल करण वारनि ते माण्हू ताजुब कंदा ऐं उन्हनि खे नऊं सम्झंदा। हर अचण वारो दौर गुज़री वियल दौर खां बदतर हूंदो। गुनाह करणु आसान थी वेंदो ऐं गुनाह खे गुनाह न सम्झो वेंदो। मुसलमान मालदार हूंदा पर दीनदार न हूंदा। क़त्ल आम तमामु घणो हूंदो। क़त्ल कंदड़ खे इहा ख़बर ई न हूंदी त उहो छो क़त्ल करे थो ऐं मरण वारे खे इहा ख़बर ई न हूंदी त हुन खे छो मारियो थो वञे। दुनिया जा मालदार माण्हू बख़ील थी वेंदा। जहालत आम थी वेंदी। माण्हू दुनियावी तालीम याफ़्ता हूंदा मगर दीन खां गाफ़िल हूंदा। माण्हू ज़कात जा हक़दार न हूंदा पर पोइ बि खेनि ज़कात जी तलब हूंदी। औरतूं कपिड़ा पाए बि उघाड़ियूं हूंदियूं, मतिलबु उन्हनि जा कपिड़ा अहिड़ा हूंदा त जितां उन्हनि जो जिस्म नज़र पियो ईंदो। उन दौर में बरकत सफ़ा ख़तम थी वेंदी। साल महीने जहिड़ो ऐं महीनो हफ़्ते जहिड़ो ऐं हफ़्ता ॾींहंनि जहिड़ा हूंदा ऐं ॾींहुं कलाक जेतिरो गुज़रंदो। माण्हू सही हदीसनि खां फिरी वेंदा ऐं कूड़ियूं हदीसूं बयानु कंदा। पैसे सां मुहबत जे करे उन जी घरवारी बि उन सां उन जे कारोबार में हिसेदार हूंदी। शराब जो इस्तेमालु आम थी वेंदो ऐं माण्हू शराब मिक्स थियल शरबतनि ते नाला रखी उन जो विकिरो इस्तेमालु आम थी वेंदो। बेहया औरतूं ऐं मौसीक़ी जा औज़ार वधी वेंदा। कूड़ ॻाल्हाइणु आम थी वेंदो ऐं माण्हू कूड़ियूं गवाहियूं ॾींदा। दीन ते अमल करणु ईअं हूंदो जीअं बाहि जो आड़ा हथ में खयल हुजे। ज़िना आम ऐं आसान थी वेंदो। मुसलमान कुफ़ार जी ताबेदारी कंदा। क़ुरान मजीद खे माण्हू कमाई जो ज़रियो ठाहे छॾींदा। इंसान सुबुह जो मुसलमान ऐं शाम जो काफ़िर ऐं शाम जो काफ़िर सुबुह जो मुसलमान हूंदो। उन खे ख़बर ई कान हूंदी। सूद खाइणु आम थी वेंदो। फितनूं वधी वेंदो ऐं दीनी इल्मु घटि थी वेंदो। मर्द घटि ऐं औरतूं वधी वेंदियूं। मोहतरम दोस्तो, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके क़यामत जूं निशानियूं बयानु कयूं आहिनि उन्हनि मां तक़रीबन पूरियूं थी चुकियूं आहिनि ऐं कुझु रहनि थियूं जिन मां दज्जाल जो फितनो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़मीन ते ॿीहर तशरीफ़ खणी अचणु, हज़रत इमाम मेहदी जो अचणु, सिज जो ओलह खां उभिरणु, तौबा जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। ॿियूं कुझु निशानियूं बाक़ी आहिनि जेके पूरियूं थियणियूं आहिनि ऐं उमेद कयां थो त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं अचण वारी नई वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साण लॻल घंट जे बटण खे बि ज़रूरु दॿाए छॾियो जीअं असांजी नई अचण वारी वीडियो अव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। अगरि ज़िंदगी रही त ॿी हिकु नई वीडियो सां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।